हाँ हलो बाबा गाल बुध तुझा 15,000 माखे मिलिया आहिनि ठीक है न। हाँ बाकी तुझा रहा 5,000 वो 5,000 मां अचाए तो वठण। बाबा तू ते वे उनी तू वे मां अचा तो। हाँ मां बस छड़ो 5 मिनटन में तो अचाए तॾहिं तो तोड़े फोन कई आहे। मां अचाए तो बंद कर फोन। मौली साहब के तो चई छो थम बाकी फ्रूट वाले के चवा फ्रूट मंडी में फोन कया फ्रूट वाले के चवा नाने जो खत्म हो नाने जो खत्म पाका जा रहा है पोइ सॼी दुनिया ॾिसंदी त नाने जो खत्म कीअं ॼाणबो आहे। हलो अदा बचल किथे ही फ्रूट मंडी में। हाँ हाँ मुझे नाने जो खत्म हुआ सो मां चाहियां थो त घटि में घटि ॿियो न आहे त केला केतिरा हुजनि 3 पेटियूं न चरी 30 पेटियूं केलनि जूं खपनि। नाने जो ख़त्म आहे 30 पेटियूं खपनि चरियो थो अञा। हा ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो उन सां गॾु नारंगियूं नारंगियूं जूं घणियूं पेटियूं मुंहिंजे अंदाज़े में त अड़े 5 पेटियूं न 50 पेटियूं मुंहिंजे नाने जो ख़त्म आहे बाबा 50 पेटियूं। हाँ उन खां अलावा मौसमियाती लिहाज़ खां हाँ अंगूर हल वाह वाह ट्रक अंगूरनि जी ट्रक बाबा पैसा मां थो भरियां मुंहिंजे नाने जो ख़त्म आहे न तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे। हा ट्रक अंगूरनि जी हा बसि हिकिड़ो कमु कर रक्षो बक्षो को ॾिस ऐं पैसनि जी तूं परवाह न कर पाण त अमीर माण्हू ई चरिया पैसा असांजा जानवर बि कोन था खाइनि असां ॾाढो पैसो आहे दौलत आहे। हा हा पोइ रक्षो कर कमरा ॾिस इहो सॼो सामान मूं मोकिल जल्दी कर बाबा। हाँ हाँ भली पोइ हा पोइ ट्रक जेतिरो आहे ट्रक मोकिल ट्रक सॼी फ्रूट जी हा ओके नाने जो ख़त्म आहे फशरिया जा हाणे मूंखे की चवां यार यो बोरची जेको रद्द ईंदो इन लाइ कंहिंखे हथु कयां। अरे हा ज़ूतली सूबेदार मुंहिंजो यार आहे यार अलाह करे अची वञे उनखे चवां लालो कहिड़े सोचनि में वेठो ख़ैर त आहे। अरे शैतान खे यादि कर त 10 मिंट लेट ईंदो तूं मिंट पहुची शैतान मां शैतान आहे तूं शैतान ना ही तो में ज़रूरी कमु आहे। कहिड़ो हुकुम कर बाबा मूंखे बोरची खपे पर फर्स्ट क्लास बोरची खपे जेको सही नमूने जी मुंहिंजी मानी ठाहे नाने जो ख़त्म आहे। नाने जो ख़त्म आहे हा एॾो वॾो ख़त्म कंदे हा वॾो ख़त्म बोरची वॾो हुजे बोरची वॾो हुजे यार बोरची कहिड़ो बोरची हा आहे हिकिड़ो मुंहिंजी नज़र में आहे। हा ईअं न त जेको आहे सो जेके ख़ल्क़ ते ऐं पोइ इहे मोटी वञनि मानी मज़ो न कयो फोन ते घुरायूं था ओॾे हलूंसि ओॾे फोन ते छोकिरो ओॾे हलूं था उते बाक़ाइदो ते मिलंदो बाबा बोरची अहिड़ो अथई जो ईअं 1000 ते की ढड़स खा हा सुबुह खां बि तो शाम ताईं चट हथ में शीरी अथसि शीरी वॾी शीरी जो नालो न वठंदो कर महिरबानी कंदो कर मुंहिंजी पुफी जो नालो आहे शीरी हा अथव छा थोरो इख़लाक़ सिख पुफी जहिड़ी आहे लज़त ज़ाइको अथसि हथ में ईअं चओ न तुंहिंजी पुफी लज़त बि आहे ज़ाइको बि आहे। अड़े न बाबा उन बोरची जे हथ में बोरची हथ में लज़त आहे ज़ाइको हा ऐं माण्हू बाक़ाइदी आङुरियूं चटींदा आङुरियूं खाई वेंदा चरियो थई जा ॾाइणो बोरची आङुरी खाईंदा मतिलबु त आङुरियूं चटींदा त माना खाई वेंदा न सम्झी चइबो आहे मुहावरो आहे भला बोरची आहे हा भाई मुंहिंजे नाने जो ख़त्म आहे हा नाने जो हुजे ॾाॾे जो हुजे हुनखे भत सां कमु न बाबा उथ वठी हल मूंखे हले नाने जो ख़त्म आहे हलूं था। अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाबा खुश आयो बाबा बिस्मिल्लाह बढ़िया जंहिंजे नाले पे चवाई अच्छा हाँ ही उस्ताद आहे हा छो बा छो राधो नथो लॻाए छा लॻे त थो बूथ मां त ॿियो थो लॻे बूथ मां छा थो ॻाल्हायो हे उस्ताद ये अरे बेइज्जती थो भाई करे। बोरची जे बूथनि ते देगियुनि जा लिंगा हूंदा आहिनि साफ़ सुथरो मन मां अच्छा माना पंहिंजी सफ़ाई थो रखे सफ़ाई निस्फ़ ईमान आहे तव्हां मक़सद जी ॻाल्हि कयो ददे जो टाइम आहे बाबा हुकुम कर छा हा बाबा हुकुम कयो उस्ताद हिन नाने जो ख़त्म आहे उस्ताद बाबा इहा ॻाल्हि आहे नाने जो ख़त्म आहे पोइ हिकिड़ी देग थी शागिर्द खे मोकिलिया थो तव्हांखे ठाहे थो ॾे चरियो चई त हिकिड़ी देग बाबा वॾी ख़ल्क़ थी अचे नाने जी देग में हा ख़त्मे में अच्छा ख़त्मे में मां चवां देग में थी अचे नाने जी देग न नाने जो ख़त्म नाने जो ख़त्मो आहे उन में अच्छा पोइ ॿुधायो छा आहे बाबा वॾी ख़ल्क़ आहे घणियूं देगियूं हुजनि देगियूं नाने जो ख़त्मो आहे त मुंहिंजे ख़्याल में वधि में वधि 3 चरियो छो ही जा बाबा मुंहिंजे नाने जो ख़त्म आहे और त तुंहिंजे नाले जो ख़त्मो आहे त 3 देगियूं सही न बाबा बाक़ी
टीह छा न टीह बि न हाणे पूरियूं 60 देगियूं 60 देगियूं मुंहिंजे नाने जो ख़त्म हुआ न यार 60 त अच्छा हल 60 हुनमें देगियूं हल हाल उन में चांवर केतिरा हुअण खपनि छा थो सम्झी 60 देगियूं 30 जेकॾहिं देगियूं त हुननि में चांवर वधि 60 हल बाबा 60 यार 60 पहिरियों नानो मोआ 60 देगी कॾहिं ॾिठी ई न आहे लान थी रहे हल बाबा हुनमें जेको वधि में वधि जेको आहे 30 मण माना इहो चांवर पवंदो घणा मण 30 60 मण चांवर हुजनि अरे 60 माण्हू कीअं पवंदो हुनमें चरियो आहे छा बाबा नानो मुंहिंजो आहे न नालो त तुंहिंजो आहे पर हाणे हल दा 60 माण्हू चांवर हल ॿियो ख़त्म मुंहिंजे नाने जो तकलीफ़ वरी तव्हांखे आहे हल न असां पंहिंजी मज़ूरी वठंदासीं असां तूं छो थो बहस करे मां पंहिंजी मज़ूरी वठंदुमि हल ॿियो उन में 2 किलो गोश्त बि थींदो बाकरो गोश्त छेला त वधि वधि जेको आहे 3 छेला चरियो छो या 3 छेला 30 छेला खपनि 30 छेला अरे मुंहिंजे नाने जो ख़त्म आहे बाबा घणा थी वेंदा 30 मूंखे ख़बर आहे उस्ताद जेको चवई थो ईअं कर उहो त सही आहे पर घणो थी वेंदो गोश्त त असांखे ख़बर आहे न बोरची असां बस छेला कंदासीं न पाडो बाड़ो खे छॾ बस हल पाडो हुजे छा पाडो भाउ वाह हुन में हिकिड़ो पाडो खोड़ अथव छो त 30 छेला त हिकिड़ो पाडो सही आहे न बाक़ी हिकिड़े में ॿुड़ी ॾे 10 पाडा खपनि साला 4 मण जा 10 पाडा एॾा छा कंदो ओ बा नानो मुंहिंजो आहे उनजो ख़त्म हुआ न नानो लॻो आहे यार नानो आला छा मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे अदा मुर्गी पोइ हाणे ॻाल्हि ॿुध ज़ार 60 देगियूं तो पचाए हुन में गोश्त ॿकरो बि विधई पाडा बि विधई हाणे जेको आहे न 10 किलो जेको आहे मुर्गी बि विझेसि 10 किलो मुर्गी ॿियो बाक़ी 10 मण कंहिंमें नाने जो ख़त्म आहे मुंहिंजो नानो आहे तुंहिंजो नानो आहे त घणो थी वेंदो गोश्त घणो थी वेंदो सम्झे छो नथो तूं अदा केतिरो बि गोश्त थिए नानो मुंहिंजो आहे ख़त्म हुने जो आहे उस्ताद तूं फेस छो थो करे ख़र्च ही थो करे तुंहिंजे घरां थो वञे यार त गोश्त निकिरी ईंदो उन्हनि मां सम्झे नथो ऐं ॿी ॻाल्हि ज़रदो हा ज़रदो वधि में वधि माण्हू ज़रदो घटि खाईंदा आहिनि मिठो उहा माना तक़रीबन 1.5 देग बसि 1.5 देग हा छो न 150 देग हा 150 अरे मुंहिंजो नाने जो ख़त्म हुआ नानो मिठो घणो विराईंदुसि हा ऐं ॿुधो हुन में छा विझंदे मिठे में मां विझंदुमि ज़रदे में बादामियूं पवंदियूं पा पिस्ता पवंदा ऐं पा अखरोट पवंदा ऐं पा खनि इहो 1/2 किलो ॼमूं पवंदा रसगुल्ला घटि में घटि मण रसगुल्ला घुरा कंहिंमें छो चरियो कयो थी हाणे उहो यकीन आहे तुंहिंजो नानो तुंहिंजो अरे मुंहिंजो नानो हाणे ख़त्म मुंहिंजे नाने जो हा नानो तुंहिंजे ख़तमे जो आहे हल सही आहे उन में 1/2 किलो रसगुल्ला पवंदा पा बादामी पवंदी बाबा घणो विझां बाबा ॻाल्हि ॿुध मण रसगुल्ला हा ऐं घटि में घटि बोरी बादामियुनि जी सभु मिठाई जा दुकान खाली था कयूं ऐं ॿी ॻाल्हि हा जेका बि मुल्क में मिठाई आहे सॼी उन में ज़रदे में विझबी मिठे में उन में हा दादा ॻाल्हि ॿुध हे घणो थी वेंदो खाईंदा घटि वाईंदा घणो ज़्यान घणो थी थो असांखे ख़बर आहे यार तूं हर बार चरियो छो थो करे त ख़र्च ही थो करे तुंहिंजो भला छा वञे तोखे मज़ूरी मिलंदी न मज़ूरी तोखे 2 रुपया मिलंदा छा तूं हुन सनी छो थो करे लालची आहे छा भला ॿुध नानो कंहिंजो नानो तुंहिंजो आहे ख़त्म कंहिंजो मुंहिंजे नाने जो आहे हा मुंहिंजी मर्ज़ी आहे हल सही आहे हल दा ठीकु आहे जेको ख़र्च मां तो ख़र्च जी परवाह न कर हल ठीकु आहे ज़रदो थी वियो ज़रदो थियो बाक़ी छा बचो माना मिक्स सब्जी वेजिटेबल वारी भाॼी मिक्स सब्जी में ठाहे बि आहे जेका हिते छा चइबी चाइना जी बिरयानी चाइनीज़ उन में छा विझबो चाइनीज़ में बाबा वधि में वधि चांवरनि में 2 किलो गजरा पवंदियूं 2 किलो खीरा पवंदा ऐं 2 किलो मटर पवंदा ऐं 3-4 किलो खनि इहो बिह पवंदा घटि में घटि 1/2 मण गजरूं हुजनि ऐं घटि में घटि 3 मण पीज़ हुजनि मटर ऐं उन में जेको आहे ॿियो जेको न हिकिड़ो कमु कयो न जेका बि सब्जी मंडीअ में सब्जी आहे भाॼी आहे उहा सॼी न चाइना जी बिरयानी में विझो अरे तुंहिंजो ॾाढो छा भला नानो छा भला एॾी वसीयत करे वियो थी छा बाबा मुंहिंजो नानो शौक़ीन ऐं ख़त्मो कंहिंजो आहे तुंहिंजे नाने जो यार घणो थी वियो यार घणो थी वियो हल चलो भला हाणे ठीकु आहे हाणे ॻाल्हि खे ख़तमु था कयूं चलो मूंखे एडवांस ॾियो ऐं इहो कॾहिं माना ऑर्डर आहे कॾहिं ॻाल्हि आहे साईं सिधी
तोखे अॼु कमु आहे न हाँ मां ॻाल्हि ॿुधो हाणे अमरा सां ॻाल्हायो 15,000 हाँ। उन खां वरिता आहिनि हाँ। हाणे 5,000 वञा सो वठण हाँ। वञा थो कमु हुते हाँ। पर इहो हाणे हिन वक़्तु इहो माना हिन वक़्तु मां कमु नथो करे सघां अच्छा एतिरो माना इहो ट्रक चांवरनि जी ऐं उन खां अलावा इहे छेला इहे हिन वक़्तु त नथो पचाए सघां हाणे ॻाल्हि ॿुधो सही ॻाल्हि लॻी पई आहे तूं भली इहो कमु लाहे अचु हा कफ़ो लाहियो हा ठीकु आहे सुभाणे सामान वठंदासीं सुभाणे सामान वठंदासीं हा पोइ सभु सुभाणे सामान छो वठंदे ओ बा मुंहिंजो नानो मरे त ख़तमु ॾियूं न चरियो आहे छा दिमाग़ ख़राब थियो तूं त नालो तुंहिंजो मोह कोन्हे को अॻ में ऑर्डर लिखराइण आयो आहे छो बा वॾा पैसा हो बाबा ॿई पैसा उथोड़े उथो था हलो था मुंहिंजो टाइम विञायो मां वञा पियो ॾे अमरा ॾे नानो कंहिंजो आहे नानो तुंहिंजो आहे जॾहिं मरे बि त सही न उथ था उथ हलो नानो मोह न आहे ऑर्डर लिखराइण आया सॼो टाइम केॾो विञायो अथव मुंहिंजो नानो मोह ई न अथसि हाणे केरु हा जाए तोखां 5,000 वठणा